नाज़रीन, हैदराबाद में पेटीएलिफ तालुक़ लतीफ़ाबाद तरफ़ा शागिर्दियाणी बुशरा राजपुर से ज़्यादती वारे वाक़े ख़िलाफ़ एहतजाज रैली कढी वई। तफ़सील ले रहा है मुदस्सिर अब्बास। नाज़रीन, मलीर जी शागिर्दियाणी बुशरा राजबर से ज़्यादती वारे वाक़े खिलाफ़ सॼी सिंध सरापा एहतजाज है। अॼु उन सिलसिले में हैदराबाद में पेटीएलिफ तालुक़ो लतीफ़ाबाद तरफ़ा एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो किया है। असीं इन हवाले से एहतजाज में शरीक अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांजो सिंध गवर्नमेंट के खां इहा पुरज़ोर मुतालबो आहे त बुशरा राजपर सां जिन बि ज़्यादती कई आहे उन्हनि खे सरेआम फाही ॾिनी वञे ऐं उन्हनि जे लाश खे चौकनि ते टंगियो वञे त जीअं इहे इबरत जो मक़ाम थी सघनि, ॿियनि जे लाइ बि इहो सबक़ थी सघे त जीअं कंहिं न्याणीअ सां अहिड़ी ज़्यादती न करे सघनि। कराची में उस्ताद सलेमान राजपर जी न्याणी बुशरा राजपर जेका पंहिंजे रस्ते ते स्कूल वञी रही हुई, उन मासूम के बग़ैर निमा इंसाननि उतां अगवा करे ज़्यादती जो निशानो बनायो आहे। असां पूरी सिंध जा उस्ताद, सिर्फ़ु उस्ताद न पर असांजा मासूम ॿार पूरे सिंध सरापा एहतजाज आहे। ईअं न थिए जो सुभाणे असां ही एहतजाज आला ऐवाननि ताईं खणी वञूं। असांजो ही एहतजाज पुरअमन एहतजाज आहे। असां गवर्नमेंट खे इन एहतजाज वसीले अपील था कयूं त इन्हनि बगड़नि खे सरेआम सज़ा ॾिनी वञे। सिंध गवर्नमेंट का पुरज़ोर अपील कंदासीं त बुशरा राजपर के इंसाफ़ ॾिनो वञे ऐं चीफ जस्टिस पाकिस्तान सुप्रीम कोर्ट ऐं चीफ जस्टिस सिंध खां असां मुतालबो कंदासीं त थोरी थोरी ॻाल्हियुनि ते नोटिस वरितो वञे थो। महिरबानी करे असांजी न्याणी जे लाइ बि नोटिस वरितो वञे ऐं इनखे इंसाफ़ ॾियारियो वञे जीअं आईंदा अहिड़ो को ग़लति क़दम न खणे। हीउ हिकु उस्ताद आहे, हीउ हिकिड़ो मौज़ूद पेशो आहे, उन जी न्याणी सां अहिड़ी जुठती आहे। उन ते असां गवर्नमेंट खां मुतालबो कंदासीं त इन ते ध्यानु ॾिनो वञे ऐं इन्हनि खे सरेआम फाही ॾिनी वञे ऐं सज़ा ॾिनी वञे कानून ताब। पेटीएलिफ तालुक़ा लतीफ़ाबाद जा सभु उहिदेदारान दोस्त जेके असां बीठा आहियूं, असांजो मुतालबो इहो आहे त बुशरा राजपर जेका जंहिंसां हिकिड़ी फर्स्ट ईयर जी न्याणी आहे उन सां ज़्यादती थी आहे, असीं चाहियूं था त उन जे वालिदैन जे ख़्वाहिश मुताबिक़ FIR कटी वञे ऐं दहशतगर्दी कोर्ट में इन केस खे खयो वञे। ऐं असीं मुतालबो कयूं था उर्दू मीडिया खे जेका हर ॻाल्हि खे खणे थी, पर असां हिन मामले खे हो खणण लाइ तयारु कोन्हे। सिंधी मीडिया सां गॾोगॾु उर्दू मीडिया इंटेलेक्चुअल पढ़ियल लिखियल तंज़ीमूं जेके आहिनि, वकलाव आहिनि, उन्हनि जी तंज़ीमूं आहिनि, सभिनी खे अपील कंदासीं त हिन मामले खे तव्हां खणो, छो जो न्याणी असां सभिनी जी न्याणी आहे, हिकु उस्ताद जी न्याणी न आहे, असां सभिनी न्याणी आहे। इन लाइ असीं रोडनि ते हिन महिल निकितल आहियूं। असीं सभु उस्ताद आहियूं, असां सां ॿार बीठा आहिनि पिया। असां उस्ताद इहो न चाहींदासीं असां रोडनि ते अचूं। पेटीएलिफ उहिदेदार फाइनेंस सेक्रेटरी ज़िला हैदराबाद, तूं चओ मां लुछां, तूं चओ मां कुछां, पर तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां। तूं कंहिंखे ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे मां न रुगो। तमामु दिलि ॾुखोईंदड़ वाक़ियो जेको कराची में पेश आयो। इंटरनेशनल सिटी आहे कराची, असांजो घरु आहे कराची, उन में अहिड़ो अणवणंदड़ वाक़ियो पेश अचे त पोइ असीं छा सम्झूं। असांजूं न्याणियूं, असांजा ॿार, असांजा बचड़ा महफ़ूज़ न आहिनि त पोइ हेॾी वॾी जेका बजट आहे पुलिस जे मथां, सिक्योरिटी जे मथां, एजेंसियुनि जे मथां, उन्हनि खे पोइ असीं कहिड़ो एतबार करियूं। असीं पुरज़ोर अपील कंदासीं, तमामु घणी अपील कंदासीं त महिरबानी करे इन मामले खे जल्द खां जल्द उकलायो वञे ऐं हर जीअं अॻियां असां चाहींदासीं इन एहतजाज खे अॻियां वधाए ऐं इन मामले खे इंशाअल्लाह पंहिंजे कैफ़िरे किरदार ताईं पहुचाईंदासीं।